अस्सलाम वालेकुम ब्राइटेस्ट फ्यूचर अकेडमी जे प्लेटफॉर्म ते मौजूद सभिनी महिमाननि खे भलीकार। साथियों, पाण अॼु इंग्लिश ग्रामर में ॾाढो बेसिक ऐं दिलचस्प इंट्रस्टिंग टॉपिक खणी पेश थिया आहियूं। उमेद त वीडियो पसंदि ईंदी। वीडियो पसंदि अचण जी सूरत में लाइक शेयर कमेंट ऐं सब्सक्राइब त लाज़िमन आहे। सो लेट्स स्टार्ट। यूज़ेज ऑफ बीइंग जो इस्तेमालु असां इंग्लिश में कीअं किथे ऐं छो कंदा आहियूं। हाणे फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं असांखे अहिड़ो को जुमिलो मिली थो वञे त शागिर्द थी करे बि महिनत नथो करे, उस्ताद थी करे बि शागिर्दनि खे न पढ़ाए थो। हाणे अहिड़े टाइप जा जेकॾहिं असांखे जुमिला मिलनि जंहिंमें हिकु क़िस्म जी स्टेट ज़ाहिर कई वञे ऐं उनजी अॻिली रिज़ल्ट ज़ाहिर कई वञे, हिकिड़ो जुमिलो ॾिनो वञे, त उनखे ट्रांसलेट करण जे लाइ हिकिड़ो सिंपल स्ट्रक्चर आहे, सिंपल मेथड आहे। जेकॾहिं स्ट्रक्चर सम्झियासीं त असांखे केॾो वॾो केॾो ॾुखियो जुमिलो मिले असां उनखे ईज़िली ट्रांसलेट करे ईंदासीं। हाणे अहिड़नि जुमिलनि में छा थींदो आहे, अहिड़नि जुमिलनि में सभ खां पहिरियां असां बीइंग रखंदा आहियूं, पोइ ऑब्जेक्ट रखंदा आहियूं, पोइ मुकमल सेंटेंस रखंदा आहियूं। हाणे जीअं मूं चयो, उस्ताद थी करे बि हीउ शागिर्दनि खे न पढ़ाए थो। उस्ताद थी करे मीन्स बीइंग असांखे सभ खां पहिरियां रखणी आहे, पोइ ऑब्जेक्ट रखिणो आहे। उस्ताद थी करे मीन्स बीइंग टीचर। हाणे कंप्लीट सेंटेंस रखिणो आहे, ही शागिर्दनि खे न पढ़ाए थो। ही डज़ नॉट टीच द स्टूडेंट। जीअं सेम एज सेकेंड्स असांखे हेठि एग्ज़ाम्पल ॾिनल आहे, बीइंग पुअर, ग़रीब थी करे बि। ही डज़ नॉट हेल्प द पुअर, ही ग़रीबनि जी मदद न करे थो। पहिरियां बीइंग रखियोसीं, उन खां पोइ जेको असांखे ऑब्जेक्ट मिलियल आहे पुअर उहो रखियोसीं, कामा ॾेई करे कंप्लीट जेको सेंटेंस आहे उहो रखियोसीं। आई होप स्ट्रक्चर तव्हां सम्झी विया हूंदो। बीइंग जो इस्तेमालु असां टिनी टेंसन में कंदा आहियूं, प्रेज़ेंट में, पास्ट में ऐं फ्यूचर में। वन बाय वन सम्झंदा हलंदासीं। अमीर थी करे बि उहो ग़रीबनि जी मदद न करे थो, प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे। साॻियो ई स्ट्रक्चर, बीइंग रिच, ही डज़ नॉट हेल्प द पुअर। फराज़ शागिर्द थी करे बि महिनत न करे थो। बीइंग स्टूडेंट, फराज़ डज़ नॉट वर्क हार्ड। हाणे हिते जेको असांखे सब्जेक्ट मिलियल हूंदो हिन जुमिले में, उहो असां कंप्लीट सेंटेंस सां रखंदासीं। बीइंग खां पोइ ऑब्जेक्ट रखी कामा ॾींदासीं, कामा खां बाद में असां हिकु मुकमल जेको सेंटेंस मिलियल हूंदो उहो जोड़ींदासीं। ऐं असांखे जेको सब्जेक्ट रखिणो आहे उहो बि हिन कंप्लीट मुकमल सेंटेंस में रखिणो आहे। बीइंग सां गॾु न आहे रखिणो, बीइंग सां गॾु असांखे ऑब्जेक्ट रखिणो आहे। शागिर्द थी करे बि बीइंग स्टूडेंट, कॉमा फराज़ डज़ नॉट वर्क हार्ड। फराज़ इज़ अ सब्जेक्ट, उहो असांखे कंप्लीट सेंटेंस में रखिणो आहे। आई होप क्लियर थी वियो हूंदो। उन खां पोइ आहे पास्ट जो। हाणे असांखे जुमिलो ईअं त मिली सघे थो पास्ट में, सदाम ग़रीब थी करे बि पंहिंजी मदद कई, मुंहिंजी मदद कई, सॉरी, सदाम ग़रीब थी करे बि मुंहिंजी मदद कई। त सेम स्ट्रक्चर सभ खां बीइंग वारो स्ट्रक्चर चेंज न थींदो टेंसन में। टेंसन में जेको असां स्ट्रक्चर चेंज कंदासीं पास्ट प्रेज़ेंट फ्यूचर जो, उहो असां जेको कंप्लीट सेंटेंस रखूं था उन में कंदासीं। हाणे कीअं कंदासीं, बीइंग पुअर सदाम हेल्प्ड मी। हाणे हिते असां हेल्प्ड सेकेंड सेंटेंस पास्ट तौरु इस्तेमालु कयोसीं। इन खां पहिरियां असां किथे बि स्ट्रक्चर तब्दील न कंदासीं, स्ट्रक्चर सेम रहंदो। प्रेज़ेंट जो जुमिलो हूंदो तॾहिं बि असां कंप्लीट जेको सेंटेंस आहे उन जे मां ज़ाहिर कंदासीं। जेकॾहिं पास्ट जो हूंदो तॾहिं कंप्लीट सेंटेंस में उन जो स्ट्रक्चर ज़ाहिर कंदासीं। जेकॾहिं फ्यूचर जो हूंदो तॾहिं बि असांजो जेको कंप्लीट सेंटेंस आहे उन ई मां असांखे ख़बर पवंदी त जुमिलो जेको आहे प्रेज़ेंट जो आहे, पास्ट जो आहे या फ्यूचर जो आहे। सेम एज़ आमिर उस्ताद थी करे बि शागिर्दनि खे न पढ़ायो, पास्ट जो टेंस आहे, इहो पास्ट जो सेंटेंस आहे, माज़ी जो जुमिलो आहे। बीइंग टीचर, आमिर डिड नॉट बि असांखे पास्ट खे शो थो करे, यानी कि जेको कंप्लीट सेंटेंस हूंदो उन ई में असांखे टेंस शो करिणो आहे। टीच स्टूडेंट्स। उन खां पोइ आहे फ्यूचर, हू अमीर थी करे बि नई कार ख़रीद न कंदो। इट मीन्स अञा ताईं कई न अथई, पास्ट जी ॻाल्हि न आहे, प्रेज़ेंट जी बि ॻाल्हि न आहे, फ्यूचर जी ॻाल्हि आहे, ईंदड़ वक़्त जी ॻाल्हि थो करे। त सेम स्ट्रक्चर, बीइंग रिच, ही विल नॉट बाय। फ्यूचर ज़ाहिर करण जे लाइ असांखे ख़बर आहे असांजा हेल्पिंग वर्ब्स जेके हूंदा आहिनि, विल शैल हूंदा आहिनि, उहे इस्तेमालु कंदा आहियूं। ही विल नॉट बाय अ न्यू कार। सेम एज सेकेंड सेंटेंस आहे, दोस्त थी करे बि छा असीं हिक ॿिए जी मदद न कंदासीं। बीइंग फ्रेंड, शैल वी नॉट हेल्प वन एनदर। हाणे जेकॾहिं सवाल ई हूंदो त जेको स्ट्रक्चर असां प्रीवियस लेक्चर्स में पढ़ी आया आहियूं, सवाल तहत उनखे सॉल्व कंदासीं। सवाली स्ट्रक्चर इंटरोगेटिव स्ट्रक्चर तहत सॉल्व कंदासीं। नेगेटिव हूंदो त नेगेटिव तहत
आई होप तव्हां सभिनी दोस्तनि खे बीइंग जो यूज़ेज क्लियरली सम्झ में अची वियो हूंदो। जेकॾहिं न आयो हुजे त कमेंट में तव्हांजो को बि सुवाल हुजे त तव्हां पुछी सघो था। उन खां अलावा जिन दोस्तनि जा टेंसिस क्लियर न आहिनि उहे वीडियोज़ वारी लिस्ट में वञी करे उतां टेंसिस क्लियर करे सघनि था। वॾी महिरबानी।